मरोम शरीफ़ मरी बलोच जी याद में भिनल नेण खणी कलम लिखे तो इमरान बलोच। घोड़न ऐं घोटन जीअण थोरा ॾींहणा, कॾहिं मंझ कोटन कॾहिं राही ऋण जा। अॼु मां उन शख़्स जे प्यार पचार लिखी रहियो आहियां जंहिंजे अचानक विछोड़े अलाए त केतिरियूं दिलियूं उदास करे छॾियूं आहिनि। अलाए त केतिरा घर घाट ऐं अखियुनि जा अङण उदास करे छॾिया आहिनि। उहो मोहबती माण्हू चाचा शरीफ़ बलोच आहे, ॾुखनि सुखनि तकलीफ़ुनि खे मोह ॾींदड़। मामा शरीफ़ वॾो महिमान नवाज़, औताकी इंसान ऐं घर भाती लाइ छपर छाऊं हो। पाण ग़रीब इंसान हो पर संदसि दिलि दरिया जेॾी हुई। महिनत कश हक़ हलाल जो पोरियो करे पंहिंजो कमाइण ऐं पंहिंजो खाइण वारो शरीफ़ मरी बलोच नंढपण में एतिरियूं त तकलीफ़ूं ॾिठियूं जिन खे लफ़्ज़नि में बयानु करे नथो सघिजे। पर जॾहिं संदसि पुट वॾा थिया ऐं कमाइण शुरू कयाऊं त चाचा शरीफ़ जे कुलनि तां घर जो भार हल्को थी वियो। वक़्तु गुज़रंदो वियो ऐं सभु ॾुख परे थींदा विया। कचा घर पका थी विया। अख छिंभ में ज़िंदगी ख़ुशियुनि सां सरशार थी वई। हयाती जा हड़ई पल सुहाना बणिजी विया। पर जेको लिखियो मंझि निराड़ सो कलम कियारी की न थिए। सालकनि केॾो न सच चयो आहे त सुठे माण्हू जी हयाती वाक़ई घटि हूंदी आहे। सुठे इंसान जी हयाती घटि हूंदी आहे। हा, उहो अहसासु मूंखे अॼु थियो आहे। मूंखे यादि आहे चाचा साईं जी अचानक तबियत ख़राबु थी हुई। असां खेसि इस्पताल खणाए विया हुआसीं, जिते सुबुह खां वठी शाम ताईं सॼो ॾींहुं इलाजु हलियो। डॉक्टरनि वीचारनि घणी कोशिशि कई पर शाम टाणे चाचा शरीफ़ जो दम परवाज़ थी वियो ऐं हू वञी ख़ालिक़े हक़ीक़ी सां मिलियो। संदसि विछोड़े खां पोइ दिलि जी दुनिया उजड़ी वई आहे। हा, मुंहिंजा नेण अॼु बि हुनखे सारीनि था। चाचा शरीफ़, तुंहिंजो भाणेज लतीफ़ बलोच तोखे सारे थो। तुंहिंजो भाउ कुर्बान बलोच तोखे सारे अखियुनि मां नीर हारे थो। तुंहिंजे सदमे में असांजो जी जॾो थी वियो आहे। बसि रब पाक खां दुआ आहे त अल्लाह पाक तोखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मड़ मुक़ाम में ही वारीअ संदो कोट अॾे अॾींदे केतिरो। विछड़ण खां पोइ का ख़ुशी न बची तुंहिंजे विछड़ण खां पोइ। दिलि आदर धकी तुंहिंजे विछड़ण खां पोइ का